अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जॾहिं मैदान में कदम रखिया त उहे कहिड़ा 5 गुलूकार आ जेके जलाल चांडे खां तमामु घणा नाराज़ बि थिया ऐं जलाल चांडे खे बुरो भलो बि चवंदा हुआ, छाजे करे जो उन्हनि जी रोज़ी रोटी बंदि थी वई हुई। जलाल चांडियो हिकु एशिया जो हिकु वॾो ऐं भरपूर फ़नकार थी उभरियो जेके सिंध में राज कंदा हुआ। जलाल चांडे खां अॻु में उहे फ़नकार रोअण ऐं जेको आहे सो लॾे पटण में मजबूर थी पिया, छाजे करे जो जलाल चांडी अहिड़ो फ़न जो मुज़ाहिरो कयो पंहिंजे दौर में जेके उहे फ़नकार मजबूर थी जेको आहे सो सिंध मां पंहिंजो साज़ो सामान खणी ऐं ॿियनि कुंड कुंडछनि में वञी लिकण जे लाइ मजबूर थी विया। दोस्तो सभ खां पहिरें नंबर ते जंहिं फ़नकार जी असां ॻाल्हि कंदासीं उहो हुयो फोटो ज़रदारी, जेको तमामु घणो सिंध में मक़बूल बि हुयो ऐं तमामु घणो ॿुधियो वेंदो हुयो। जलाल चांडे खां अॻु में फोटे ज़रदारीअ जी सिंध में तमामु घणी हाक हूंदी हुई ऐं जंग झर रेडियो पाकिस्तान ते टेपनि ते गॾ गाॾनि ते ऐं ट्रैक्टरनि ते फोटे ज़रदारीअ जा कलाम माण्हू तमामु घणो शौक़ सां ॿुधंदा हुआ। लेकिन जॾहिं जलाल चांडीअ जो वारो आयो, जॾहिं जलाल चांडियो सिंध में भरपूर फ़नकार थी उभरियो त फोटो ज़रदारी बि पोइ ते जेको आहे सो पेर कढण ते मजबूर थी वियो ऐं फोटे ज़रदारीअ बि पंहिंजा सामान सिंध मां विढ़ण लाइ मजबूर थी वियो। दोस्तो सभ खां पहिरों नंबर फोटो ज़रदारी ऐं ॿिए नंबर ते शमन अली मीराली बि चयो वेंदो आहे त जेको आहे सो जलाल चांडे खां अॻु में शमन अली मीरालीअ जो बि तमामु घणो सिंध में भरपूर जेको आहे सो एल्बम हलंदा हुआ ऐं भरपूर कलाम शमन अली मीरालीअ जा हलंदा हुआ। स्टेज प्रोग्राम बि थींदा हुआ ऐं सभ खां घणा मेलनि ऐं मलाखड़नि में जेको आहे सो इन्हनि फ़नकारनि खे घुरायो वेंदो हुयो, जंहिंमें शमन अली मीराली बि मौजूदु हुयो जेको जलाल चांडे खां अॻु में तमामु घणो मक़बूल हुयो ऐं माण्हू तमामु घणो शौक़ सां ॿुधंदा हुआ शमन अली मीरालीअ खे। लेकिन जॾहिं जलाल चांडियो कदम रखियो सिंध में त शमन अली मीरालीअ बि पंहिंजा टपड़ विढ़ण ते मजबूर थियो ऐं शमन अली मीरालीअ बि ज़वाल जी तरफ़ कदम रखियो। दोस्तो उन खां ॿिए नंबर ते आहे उस्ताद मंज़ूर सखीराणी, उन जी बि तमामु वॾी हाक हलंदी हुई सिंध में जलाल चांडे खां अॻु में। जॾहिं जलाल चांडियो आयो त इहे फ़नकार तमामु घणो जलाल चांडे खे बुरो भलो चवण लॻा, छाजे करे जो इन्हनि फ़नकारनि जी रोज़ी रोटीअ ते लत अची वियो। जेका बि महफ़िल थींदी हुई, जेका प्रोग्राम हलंदो हुयो ऐं जेके बि मेला मलाखड़ा थींदा हुआ त उन में जलाल चांडे खे तमामु घणो घुरायो वेंदो हुयो त जेके मालिक तमामु घणो उरूज में हुआ उन्हनि खे जल्दी ज़वाल जॾहिं ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे दिलि मां कहिड़ी आ निकिरंदी। दोस्तो अहिड़े तरीक़े सां असांजो सिंध जो बहितरीनु जेको आहे सो फ़नकार उस्ताद मंज़ूर सखीराणी बि अहिड़े तरीक़े सां ज़वाल जी तरफ़ हलियो ऐं उन खां टे नंबर ते चौथे नंबर ते जेको फ़नकार आहे उहा जेका फ़नकार हुई उहा आहे मैडम नूरजहां, जेका एशिया जी तमामु बहितरीनु फ़नकार हुई ऐं उन खां अलावा जलाल चांडे बि पंहिंजे महफ़िलनि में खोड़ चकर मैडम नूरजहां जी तमामु घणी नेकी बि कई ऐं मैडम नूरजहां खे तमामु पसंदीदा पंहिंजो फ़नकार करार ॾिनो। सिंध में मैडम नूरजहां जी तमामु घणी ॻाल्हि हलंदी हुई ऐं मैडम नूरजहां खे तमामु घणो ॿुधियो वेंदो हुयो सिंध में। लेकिन जॾहिं जलाल चांडियो आयो त इहा मशहूरु ऐं मक़बूल जेका फ़नकार हुई मैडम नूरजहां, उन बि जेको आहे सो अलविदाई इख़्तियार कई, छाजे करे जो जलाल चांडियो हिकु वाचूड़े वांगुरु आयो जेके सभई पन ऐं पखियूं जेके बि हुआ उहे ॿुहारे खणी वियो पाण सां गॾु। त अहिड़े तरीक़े सां मैडम नूरजहां जी बि सिंध मां ज़वाल पसीर थी ऐं हितां अलविदा कयो। आख़िर में जंहिं असां फ़नकार जी ॻाल्हि कंदासीं उहा बि एशिया जी हिकु बहितरीनु फ़नकार आहे, जंहिंजो आख़िरी जेको फ़नकार आहे उहो आहे असांजे पाकिस्तान जो हिकु बहितरीनु फ़नकार अताउल्ला न्याज़ीअ जे बारे में, जंहिंजे